हाणे जल्दी कर, गाॾी कराया त घर जो ज़रूरी सामान खणी ऐं हितां निकिरूं। उन खां बहितर हो त मुंहिंजो मौत अचे हा त सुठी ॻाल्हि हुई। कासुम मारियो वियो, तोखे बि मारे छॾींदा। तूं ज़िंदा रहंदे त पलान कंदे न, पुठियां पलान केरु कंदो? सभाई, तूं छा थी सम्झी त मां ईअं चुप करे सुम्ही रहंदुसि? पलांद कंदुसि, ॻाए वॼाए पंहिंजे दुश्मननि खां कंदुसि, पंहिंजे भाउ जे खून जो ऐं मां पंहिंजी बेइज़ती जो। चाकर खान कोन बख़्शींदो साईं, मता सम्झी त तोखे मां बख़्श कंदुसि। पलान करण लाइ तोखे ज़िंदा रहणो पवंदो। मां अदा वारनि सां ॻाल्हाए आई आहियां। हाणे हीअं कर, गाॾी कराए अच त सामान खणी था निकिरूं। सिॼु लथे ताईं असांखे मोहलत ॾिनी आहे। जे सिॼु लही वियो त चाकर खान खे तोखे मारण जो बहानो मिली वेंदो। सभाई, तोखे ख़बर कान्हे का? रईस दिलावर खान चयो त का बि शइ पंहिंजे घर मां नथी खणणी। एॾा बेवड़िया थो रहियूं त सामान खणूं। तूं सिर्फ़ु ज़रूरी पंहिंजा कपिड़ा खण त मां वसीम खे मोकिलियां थो तोखे पंहिंजे भाइरनि वटि छॾे अचे। मां वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ अचां थो हुते। जल्दी वरण जी कजां। ईंदुसि न, बाक़ी सुम्ही रहंदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।